ही मंज़र कंहिं ॻोठ जा पोइते पियल इलाइक़े जो न आहे, पर लाड़काणे शहर जी दिलि कारोबारी मर्कज़ रेशम गलीअ जो आहे, जिते दुकाननि अॻियां गटरनि ऐं नालियुनि जो गंदो पाणी बीठल आहे। रेशम गली जेका हमेशह ख़रीदारीअ लाइ माण्हुनि तां भरियल हूंदी आहे, अॼु म्यूनिसिपल कॉर्पोरेशन लाड़काणे जी बेध्यानीअ सबबि बदबू, मच्छरनि ऐं गंदगीअ जो मर्कज़ बणियल आहे। दुकानदारनि मूजिबि नालियुनि जी सफ़ाई न थियण सबबि गंदो पाणी दुकाननि ॾाढो बीठल आहे, जंहिं करे कारोबार सख़्तु मुतासिर थी रहियो आहे। तक़रीबन जेको आहे 2 साल थी विया आहिनि पाणीअ जे मरहले खां असां रेशम गली वारा वॾो बेज़ार थी विया आहियूं। कारोबार असांजे ख़तमु थी विया आहिनि। हे लाड़काणे जी दिलि आहे रेशम गली कारोबार। ऐं ॿियो हिते अचनि माण्हू भेनरियूं अचनि थी पियूं, जेको हितां हाली पोज़ीशन ॾिसो था। असां इंतिज़ामिया खे केतिरा ई दफ़ा इहा ॻाल्हि नोट कराई आहे, हिन महिल ताईं कोई बि मरहलो हल नथो थिए असांजो। असां वरी बि गुज़ारिश था कयूं त हीअ लाड़काणे जो शम न कयो। 15 ॾींहं 20 ॾींहं थी विया मार्केट जी इहा पोजीशन लॻी पई आहे त रोज़ पाणी नालीअ जो ॿाहिरि निकितो बीठो आहे। लेडीज़ जेका ॿार बच्चा जंहिंजा आमड़ियूं भेनरियूं अचनि थियूं त उहे कीअं अचनि हिन मार्केट में। रेशम गली लाड़काणे जी मेन मार्केट में एॾो पाणी बीठो आहे साईं। ॾिसो साईं, असां पंहिंजा प्राइवेट माण्हू बीहारिया आहिनि जेके पाणी था कढनि। म्यूनिसिपालिटी वारो कोई बि ज़ाहिर न आहे साईं। सुबुह जो 10 खां वठी पाणी बीठो आहे। कॾहिं कॾहिं थकिजी पिया आहियूं, पाण सामान था खणूं, पाण था लोड़ियूं, उनजे बावजूद बि का इंतिज़ामिया खे परवाह कान्हे का। वरी अचनि था त साईं बसि कढायूं था, वरी अधु कलाक खां पोइ वरी कढाइनि था त वरी गुम जो थी था वञनि। वरी शिकायत था कयूं त वरी था चवनि साईं बसि होॾां डिस्पोज़ल ख़राबु आहे, बसि ठारायूं था। बसि इहे ॻाल्हियूं 15-16 साल आहे सर असां सां ही वेधन आहे। लेडीज़ तमामु परेशान आहे ऐं असांजा दुकानदार बि ॾाढा परेशान आहिनि। को रोज़गार सफ़ा डाउन थी वियो आहे। इन्हनि खे असां रिक्वेस्ट था कयूं त बराए महिरबानी कुझु रेशम गली लाड़काणे जी दिलि आहे, कुझु इन जो बि ख़्यालु कयो वञे ऐं हिते कुझु सफ़ाई वारा मोकिलिया वञनि। हीअ असां लाइ जेको मुसलसल मसइलो हले थो इहो ख़तमु कयो वञे, जीअं असांजूं भेनरियूं असां वटां पुरसुकून ख़रीदारी बि करे सघनि। हे असांजो ड्रेनेज जो डेली जो मसइलो आहे। डेली पाणी थो निकिरे, लेडीज़ मार्केट आहे, औरतूं तमामु परेशान थियनि थियूं। असांजी इंतिज़ामिया खे गुज़ारिश आहे त जेको हुननि सर्वे कराई आहे त हितां किरास पवंदो त शाहरुख साहब उहे फिलफोर जेको आहे उन ते इम्प्लीमेंट कराइनि त जीअं आवाम खे रिलीफ मिले। सिंध जे इदारनि जी हालत इहा आहे त हितां सवें लेडीज़ जेका न्याणियूं आहिनि असांजूं जेके, ऐं जेका शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो हिकिड़ा लीडर औरत लीडर हुई, उनजो शहर आहे बिलावल भुट्टो ज़रदारी जो पंहिंजो तक आहे। त हीअ हालत आहे त तक़रीबन अध फुट खां मुनो फुट पाणी बीठो आहे, जितां ॿार बच्चा माण्हू जिते सवें माण्हू डेली तक गुज़र पिया कनि, त उते इहा हालत आहे। जॾहिं बिलावल भुट्टा ज़रदारी साहिबु जॾहिं तुंहिंजे तक जी इहा हालत आहे त बाक़ी सिंध जो हालत छा आहे। त मसालो इहो आहे त पाणी निकिरे नथो। को एॾो को चङो मुड़ुसु नथो अचे जेको असांजो पाणी जो मसइलो हल करे। लेडीज़ कारोबार आहे। असां बिलावल साहिब खे बि अर्ज़ु था कयूं हथ ॿधी त बाबा तुंहिंजे बेनज़ीर मोहतरमा जो घरु आहे ऐं तव्हां असांजी साल संभाल लहो। असांजो ॾाढो मसइलो ख़राबु थी वियो आहे। वोटर आहियूं असां तव्हांजा। जमील सुमरो साहिब बि असांजो मसइलो सिधो नथो करे, शाहरुख साहिब बि असांजो मसइलो सिधो नथो करे। महिरबानी करे असांजो मसइलो सिधो करे। इलाइक़े वारनि जो चवणु आहे त जेकॾहिं वक़्त सिर नालियुनि जी सफ़ाई ऐं गटरनि जी मरमत न कई वई त हालतूं वधीक ख़राब थी सघनि थियूं। हाणे ॾिसणो इहो आहे त म्यूनिसिपल कॉर्पोरेशन लाड़काणे वारा कॾहिं था सुतल निंड मां जागनि ऐं रेशम गलीअ खे गंदगीअ खां छुटकारो ॾियारे शहरनि खे सुकून मुहैया कनि। कैमरामैन जावेद काशी सां गॾु अकरम शेख, मेरान टीवी न्यूज़, लाड़काणो।